अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे रुंडे जे ॻाल्हियुनि में अची जाबिर खान खे ॾोही करे वठंदो। जाबिर खान आख़िरकार पंहिंजे भाउ खे आज़ाद करण लाइ कोशिश कंदो। रुंडो आख़िरकार हाणे सिकू खे भी जाबिर खान के खिलाफ भड़काईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदो। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेनस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजे टाइम वेस्ट न कराए हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाकर खान जेको आहे ॿिनि जोरनि जे विच में ॻाल्हियूं कराईंदो। हिकु जाबिर खान ऐं रुंडे जे विच में ॻाल्हियूं कराईंदो त रुंडो उते जेको आहे कसम खणी वेंदो ऐं पोइ उते जेको आहे रुंडो कसम खणी वेंदो ऐं रुंडो जेको आहे भले साईं ते हथ रखी ऐं चाकर खान खे एतबार ॾियारे छॾींदो त कासम जेको आहे उहा सिकू वारे भाउ जी खून कई ऐं पोइ चाकर खान जेको आहे रुंडे जी ॻाल्हियुनि मथां भरोसो करे पोइ जाबिर खान खे टांडा ॾींदो। जाबिर खान खे चवंदो त मूं इएं कॾहिं सोचियो बि न हो त तूं ईअं अलू खे माराए छॾींदे त तूं आज़ाद घुमंदे। बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो। हाणे मां तुंहिंजे भाउ कासम खे जेसीं ताईं सज़ा नथो ॾियां जेसीं ताईं मां उनखे कॾहिं बि आज़ाद न कंदसि। जाबिर खान चवंदो त ॾिस चाकर खान अगरि जेकॾहिं मां उनखे आज़ाद न कराईंदो त पोइ मां तव्हां सां जंग बि करे सघां थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे उहा हसीना बेगम खे धमकी ॾींदो। उनखे चवंदो तोखां जेको थी सघे तूं माट करे वेही रह त इन में तुंहिंजी भलाई आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो पंहिंजा सभु माण्हू गॾु करे ऐं चाकर खान जी हवेली मथां हमलो करे पंहिंजे भाउ खे आज़ाद करे हितां वठी वेंदो। पोइ चाकर खान खे ख़बर ई न पवंदी आख़िरकार कासम जेको आहे काॾे वियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रुंडो जेको आहे उहो सिकू खे ईअं त फड़काईंदो, सिकू खे अहिड़ा ॻाल्हियूं ॿुधाईंदो सिकू हमेशह लाइ जाबिर खान जो दुश्मन थी पवंदो ऐं पोइ जाबिर खान सां जंग वाणींदो ऐं जाबिर खान खे मारण जी कोशिश कंदो। बहरहाल सिकू जो इहो जेको चाल आहे उहो नाकाम थी वेंदो ऐं उहो जाबिर खान ऐं कासम खे न मारे सघंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे सोरठ खे धमकाईंदो। सोरठ खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ छॾे करे चाकर खान जो साथ ॾिनो त पोइ मां हमेशह लाइ तुंहिंजो दुश्मन थी पवंदुसि ऐं तोखे ज़हर मिलाए खे मारे छॾींदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।